असां हिकु ॿी अहम ख़बर शेयर करे रहिया आहियूं। मले डेवलपमेंट अथॉरिटी जे एडिशनल डायरेक्टर जनरल सोहेल अहमद जी मुक़ररी वारो मामलो, जंहिंमें सिंध हाई कोर्ट में डायरेक्टर स्टेट ऐं एनफोर्समेंट पारां सोहेल अहमद जे हक़ में हुकुमनामे ख़िलाफ़ दरख़्वास्त जी ॿुधणी थी आहे। दरख़्वास्त गुज़ार जे वकील पारां बेंच ते बेइतमादी जो इज़हार कयो वियो आहे। अदालत जो दरख़्वास्त ॿुधण खां इनकार अदालत मामलो ॿी बेंच मुंतक़िल करण लाइ चीफ जस्टिस ॾांहुं ओमाणे छॾियो आहे। अहम ख़बर वांखे ॾियूं पिया। मलिया डेवलपमेंट अथॉरिटी जे एडिशनल डायरेक्टर जनरल सोहेल अहमद जी मुक़ररी वारो मामलो, जंहिंमें सिंध हाई कोर्ट में डायरेक्टर स्टेट एंड एनफोर्समेंट पारां सोहेल अहमद जे हक़ में हुकुमनामे ख़िलाफ़ दरख़्वास्त जी ॿुधणी थी आहे। दरख़्वास्त गुज़ार जे वकील पारां बेंच ते बेइतमादी जो इज़हार कयो वियो, जॾहिं त अदालत दरख़्वास्त ॿुधण खां इनकार कयो। मली डेवलपमेंट अथॉरिटी जे एडिशनल डायरेक्टर जनरल सोहेल अहमद जी मुक़ररी वारो मामलो, जंहिंमें सिंध हाई कोर्ट में डायरेक्टर स्टेट एंड एनफोर्समेंट पारां सोहेल अहमद जे हक़ में हुकुमनामे ख़िलाफ़ दरख़्वास्त जी ॿुधणी थी। दरख़्वास्त गुज़ार जे वकील पारां बेंच ते बेइतमादी जो इज़हार कयो वियो। अदालत जो दरख़्वास्त ॿुधण खां इनकार कयो। तफ़सील मालूम कंदासीं। असां लाइन ते मौजूदु आहे कराची मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर आमिर सुप्रो। जी आमिर, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। हाँ जी, बिल्कुल। सिंध हाई कोर्ट में जेको डायरेक्टर जनरल सोहेल अहमद आहे, जेको डायरेक्टर जेको MDA जो आहे, उन ख़िलाफ़ दरख़्वास्त जी ॿुधणी थी आहे ऐं अदालत में जेको आहे वकील चयो आहे त जेको सोहेल अहमद आहे, जेकी उनजी पोस्टिंग कई वई आहे 17 ग्रेड में, उहा गैर क़ानूनी आहे ऐं 16 ग्रेड मां जेको डायरेक्ट जेको आहे 17 ग्रेड में जेको उहो उनखे तरक़ी ॾिनी वई आहे, उहो सुप्रीम कोर्ट में बि उनजो एतिराज़ जेको आहे वकील दाख़िल करायो आहे। 17 ग्रेड जी जेकी पोस्ट आहे, उन ते जेको MDA जो डायरेक्टर आहे सोहेल अहमद, उनखे जेको आहे सो वापसि जेको आहे उन 16 ग्रेड मुक़ररी कई वञे ऐं ही गैर क़ानूनी आहे। दरख़्वास्त गुज़ार जो इहो चवणु आहे। ठीकु आहे आमिर, अवां जी महिरबानी अपडेट करण लाइ।